नासिर ठिकराटे भरिसां ट्यूशन सेंटर में सकाफ़ती दिहाड़े जी तकरीब कोठाए सिंधी गीतन ते रक़्स कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था मजीद मर्ज जी रिपोर्ट। ठिकराठो वेझो ॻोठ घटी जे रोशन तारा ट्यूशन अकेडमी में सिंधी सकाफ़त जा रंग निखरी पिया। ट्यूशन सेंटर जे ओनर एडवोकेट गुलशेर महर ऐं उस्ताद अमाल्ला मातम पारां हिकु पुरवकार तकरीब कोठाई। सकाफ़ती तकरीब में ट्यूशन हासिल कंदड़ शागिर्दनि पारां सकाफ़ती वेस पहिरे सिंध जी सकाफ़त ऐं लोक गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त आयल महिमाननि ऐं शागिर्दनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां हिते रोशन तारा ट्यूशन एकेडमी में ही असांजो तालीमी जागरता सां गॾोगॾु सिंध टीवी जो जेको स्लोगन आहे उन सां असां ही भरपूर नमूने सां हिकु प्रोग्राम अरेंज कयो आहे। हितां जा जेके उस्ताद आहिनि उन तमामु घणियूं हिते महिनत कई आहे। बरहेड़ी जो इलाइक़ो आहे जिते ईअं सम्झो त नो गो एरिया आहे, हिते एजुकेशन जो को अहिड़ो नालो ई न आहे। असांजो इलाइक़ो तमामु पोइते पियल आहे, ॻोठ तमामु पोइ नोगो एरिया में आहे। ईअं सम्झो त तालके पने अकल जो हिकिड़ो वन साइड लास्ट ते आहे जेको आहे ईअं बॉर्डर लाइन जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह आहे। उस्ताद साहब तमामु सुठी महिनत करे थो पंहिंजे ट्यूशन सेंटर ते। जेको आहे कल्चरल डे मल्हायो वियो ऐं इन प्रोग्राम में असां बायस या कंपेयर जे हिते शामिलु थियासीं। हिन प्रोग्राम में जेको आहे असांखे शामिलु थी करे ॾाढो मज़ो आयो, छो त जेको आहे तक़रीबन ॿारनि जेका प्रिपरेशन कई, तयारी कई मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में, उहा तमामु बहितरीन अंदाज़ में हुई, जंहिंमें ॿारनि सुठियूं तक़रीरा कयूं, टेबलो पेश कया आहिनि। हीउ जेको रोशन तारा सेंटर आहे इहो माना गुलशेर महर एडवोकेट जेको आहे उन जी तवण सां हले पियो ऐं उस्ताद अमाल्ला मातम उन ॾाढी हिते महिनत कई आहे, तमामु सुठो कमु हले थो। जीअं त असां हीउ प्रोग्राम हलाए रहिया आहियूं, सिंध जी सकाफ़त असां हर साल हीउ प्रोग्राम हलाईंदा था अचूं सुठे नमूने सां। हर साल प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं ऐं अॼु बि मल्हायो आहे। जीअं त अॼु असां सिंध कल्चर डे असां मल्हायो आहे, असां हर साल मल्हाईंदा बि आहियूं, इंशाअल्लाह अॻिते बि असां मल्हाईंदासीं। शागिर्दनि पारां सिंध जी क़दीम सकाफ़त ते तकरीरूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। सकाफ़ती तकरीब में बहितरीन कारकर्दगी ॾेखारण ते शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ उन्हनि खे इनाम पिणु ॾिना विया। तकरीब में आयल महिमाननि ऐं वालदेन पारां ॿारनि जी सुठी कारकर्दगी ॾेखारण ते ट्यूशन सेंटर जे बानी ऐं उस्ताद खे जस पिणु पेश कयो वियो। कैमरामैन सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ ठिकराठो।